नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्ता के मीरपुर माथिलो में खबर दींदा हलूं त गोठ वाहिद बख्श भारो में आल पाकिस्तान भारा वेलफेयर एसोसिएशन जी तंज़ीम साज़ी लाइ गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें वॾे अंग में भारा बिरादरी माण्हुनि ऐं मौज़ूदनि शिरकत कई। आल पाकिस्तान भारा वेलफेयर एसोसिएशन जी तंज़ीम साज़ी लाइ गोठ वाहिद बख्श भारो में हेड कांस्टेबल अब्दुल गफ़ार भारो जी मेज़बानी हेठि गॾिजाणी कोठाई वई, जंहिं जी अॻवानी गुलाम असगर भारो, मियाँ मोहम्मद अनवर भारो ऐं आल सिंध ट्रेड यूनियन सिंध जे सदर मियाँ अब्दुल भारो, मियाँ माशूक अली भारो, अजीजुल्लाह भारो ऐं ॿियनि मौज़ूदनि समेत आल भारा बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई ऐं इन ॻाल्हि ते इत्तफ़ाक़ कयो त ईंदड़ इलेक्शन में भारा बिरादरी पंहिंजे माण्हू खे इलेक्शन में ॿियारे कामयाब करण जी कोशिश कंदो त जीअं नज़रअंदाज कयल भारा बिरादरी जे माण्हुनि जा मसला हल थी सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।